जंपी रिपोर्ट अनवर जान कोहिस्तानी FM 92 हाईवे रेडियो नूरियाबाद जे समूरे नुमाइंदनि जी हिकु अहम गॾिजाणी ठटे वेझो किंझ ढंढ किनारे हेलाया पॉइंट अनीस हेलायो वटि संदसि रेस्ट हाउस ते सुहेल अहमद भुट्टो ऐं नूर मोहम्मद भुट्टो जी सदारत में थी गुज़री, जंहिंमें मोहम्मद अयूब, मला मोहम्मद हनीफ, मला मोहम्मद शरीफ रिंद, अनीस हेलायो अकेलो अला बचायो, खटी उमर ख़ासि केली, वली मोहम्मद जतोई, कादिर ख़ासि केली ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास में रेडियो जी ख़बरुनि जे शोबे समेत समूरनि प्रोग्राम में वधीक नमाण आणण ते गौर वीचार कंदी। सुहेल अहमद भुट्टो ऐं नूर मोहम्मद भुट्टो चयो त हिन महांगाई वारे दौर में इदारा हलाइण बि मुश्किल बणिजी वियो आहे, जंहिंजो वॾो सबबु इश्तिहार मिलणु नाहे। उन करे समूरा नुमाइंदनि खे घुर्जे त 14 अगस्त पाकिस्तान जी आज़ादीअ जो ॾिहाड़ो वेझो अची पियो। उन मुनासिबत सां समूरा नुमाइंदा इश्तिहार हासिल करे इदारे खे मोकिलिनि जीअं उन जी कुझु सपोर्ट थी सघे। हिन जो त असां अॼु नूरिया जाम तमाचे जे अश्किया दास्तान सां वाबस्ता किंझर ढंढ ते मौजूदु आहियूं, जितां जे रहिवासी माहिगिरनि खे बि घुर्बल बुनियादी सहूलियतूं नथियूं मिलनि ऐं नई किंझर ढंढ घुमण लाइ ईंदड़ सियाहनि खे के बहितर सहूलियतूं मिली सघियूं आहिनि, जंहिं करे हू बि सख़्तु परेशान थींदा रहनि था। हिननि घुर कई त किंझर ढंढ जे रहिवासियुनि तोड़े ईंदड़ सियाहनि खे समूरी सहूलियतूं मुहैया करे खेनि परेशानी खां बचायो वञे। इजलास बाद 92 FM रेडियो नूरियाबाद जी आयल समूरी टीम किंझर ढंढ दौरो करे मक़ामी रहिवासियुनि सां मुलाक़ातूं करे संदनि मसइला मालूम करे आला अख़्तियारनि खां संदनि जाइज़ मसइला हल करण जी पिणु मुतालबो कयो वियो।